अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीक ठाक खैरियत सां हूंदव। अदा अॼु हिकिड़ी ॿी वीडियो सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थिया आहियूं ऐं वीडियो दिलि सां ठाहियां थो पियो। हर वीडियो दिलि सां ठाहींदो आहियां, हिन जे करे बेवक़्त ईंदो रहंदो आहियां। को टाइम फिक्स न आहे, जंहिं महिल दिलि चवंदी आहे अची वेंदो आहियां। ऐं काफ़ी दोस्तनि खे साईं ॿाहिरि मुल्क जो शौक़ु आहे त असां वञूं या असांखे घुराए या छा आहे, त मां जीअं चवंदो रहंदो आहियां, भाउ मुंहिंजा ॿाहिरि मुल्क अचो सुठी ॻाल्हि आहे, पर पंहिंजो दिमाग़ु साफ़ ऐं क्लियर करे अचो। उहो इन जे करे काफ़ी दोस्त आहिनि आज़ादु वीडियो वठी ईंदा आहिनि, हिते वरी रोईंदा रड़ंदा आहिनि, साईं नौकिरी नथी मिले, हे नथो थिए, प्लस में मैटर नथा सपोर्ट करनि, हीअं नथा सपोर्ट करनि। मां शुरू खां चवंदो आहियां, अपनी घोड़ ते नशा हुए, पंहिंजी मुड़सी कंदो त कुझु थींदो, ॿिए जे कुल्हे ते हलंदो, थोरी देरि उहो खणी हलंदो, वरी उहो थकी पवंदो। हिते ई साईं हिकिड़ो असांजो दोस्त मूंखे मिलियो आहे, फेसबुक ते हिन राब्तो कयो। मां चयो हाज़ुर साईं कतर में आहे त मुलाक़ात कयूं था। उहो बि नौजवान साईं, एक्सपीरियंस बि अथसि, उहो वधीक उन खां पुछूं था त छा हुन जी कहाणी आहे ऐं कीअं हुनजो सफ़र रहियो आहे हिन वक़्तु ताईं कतर में, ऐं नवनि आयलनि दोस्तनि खे ॿुधायूं त साईं शेयर कंदा हलो। साईं असां सां अली गॾु आहे, अली वहीद अली बलोच आहे, वधीक पाण सां ॿुधाईंदो। साईं किथां जा आहियो? दोस्तों ख़ुशि आहियो? ठीकु आहे। मुंहिंजो नालो वहीद बलोच आहे, मां सखर जो आहियां बेसिकली। सही। सो पहिरियों मां 5 साल दुबई में रही चुको आहियां। अच्छा। हुते कमु कयो इतिसलात टेलीकम्युनिकेशन में। सही आहे। मां 5G जो टेक्नीशियन आहियां। सही आहे। सो हिते हालात बिगड़जी विया। सही। सो मूंखे जॉब छॾणी पई, वापसि वरी मूव थी वियुमि पाकिस्तान। सही आहे। सो साल ॿ पाकिस्तान में रहियुमि, हुते हालात बुरा हुया, यानी मज़ो न पियो अचे। सही। तंहिंखां पोइ मां आयुमि हिते कतर में। सही। हिते बि मां आयुमि कतर में कॾहिं आहे? मां आयुमि पोएं महीने जी 18 तारीख़ ते। सही आहे। ऐं कतर हिकिड़ो ॿियो सुवालु आहे, हिते कतर कीअं आहे? विज़िट वीज़े ते आए या वर्क परमिट वठी आए? न, मां आयुमि रेजिडेंस वीज़ा यानी वर्क परमिट वठी। माना तव्हांजो चवण आहे तव्हां आज़ादु वीज़ा ते आहियो? जी, आज़ादु फ्रीलेंस वीज़ा ते मां आयुमि। साईं आज़ादु वीज़ो त मुफ़्त में न मिलंदो आहे, भला हुन जे लाइ घणा पैसा ॾिनव? सर मां 8,500 रियाल ॾिना। माना हे थी विया 48 ऐं 5,10,000। 5,10,000। उन खां पोइ 70,000 रुपयो टिकट अलॻि भरियमि। 6 लख। हा, वरी उन खां पोइ 1,000 रियाल पंहिंजे गीदे में बि खणी आयुमि, ज़रूरु मूंखे हिते राइश करणी हुई, रूम वठी 6.5 लख। कुझु महीने जे लाइ, यानी बैकअप ख़र्चो गीदे में ख़र्चु पाणी। हा, तंहिंखां पोइ हिते आयुमि। सो कतर ID में कुझु ॾींहं लॻंदा आहिनि ठहण। हाणे हिकु त हिते ॿियो सुवालु आहे, जी, तव्हां इहो वीज़ो कंहिंजे रेफरेंस सां वरितो या को दोस्त हुयो? काफ़ी दोस्त चवंदा आहिनि साईं पैसा कीअं ॾियूं? मुंहिंजो कज़न हुयो, उन कज़न जे रेफरेंस सां मां इहो वीज़ा वरितो। सो उनखे कुझु पैसा तव्हांखे कज़न मुफ़्त में न ॾिनो? सिंधी आहे, सिंधी जे करे मुफ़्त में ॾे? न साईं, मुफ़्त में हाणे केरु? अलाए दोस्त चवंदा आहिनि यार सिंधी आहे त मुफ़्त में। मां दोस्तनि खे त भाउ मुंहिंजा मुंहिंजी कढ त माण्हुनि ॿारे ॾिनी, ख़ुदा जो कसम आहे। माना मां थोरो हिकिड़ो ईअं रखियो त नौकिरी आई हुई पकी 2 सालनि जी, हर शइ माण्हुनि जो इहो पैसा खाई वियो, हीअं थियो, फलाण थियो, बटीर थियो। पर हिते तव्हांखे नौजवान सिंधी थो ॾेखारियांव, जेका 5-5, 6-6 लख भरे करे हिते पहुतल आहिनि। हाणे इन खां पुछां, 5 लख 6 भरे आए, तोखे भला नौकिरी हुई हिते? न, नौकिरी न। हल ठीकु आहे। जंहिं महिल लथे कतर छा थियो? कतर लथुमि जंहिं मुंहिंजो वीज़ा करायो। हा, जंहिं वीज़ा करायो उनखे मां फ़ोन कई, बाबा हाणे मां कतर त पुॻो आहियां, छा कयां? पोइ हुन त मूंसां राब्तो ई न कयो त कहिड़े टाइम पुॻे, किथे पुॻे, ख़बर चार ई न। मां हिते पुॻुमि ऑलरेडी। सही आहे। पोइ छा कयो? एयरपोर्ट ते परेशान थी वियो? एयरपोर्ट ते परेशान थी वियुमि, हाणे छा कयां, कीअं कयां, काॾे वञां? पोइ बसि इहो ई गूगल में मेट्रो में आयुमि। सही। मेट्रो जो हिकिड़ो कार्ड मिलंदो आहे 30 रियाल जो। अच्छा, एयरपोर्ट तो वरितो? एयरपोर्ट तो वरितमि मां उहो मेट्रो। सही आहे। ऐं चढ़ी पई मेट्रो में? रेल। हा साईं, मेट्रो हिते माना ट्रेन हले थी पई विदन सिटी में, उन में चढ़ी पियुमि। सही। हाणे मूंखे कोई आइडियो न हुजे मां कहिड़े स्टेशन ते लहणो हुजे, किथे लहणो हुजे, छा कयां छा न कयां। सो बसि ईअं कुदरती हिकिड़ो जिथे मेट्रो एंड थींदी आहे
वकरा वकरा उते एंड थींदी आहे मेट्रो एंड आखिरी स्टॉप आयो अब लहो ख़ाली कराणे हा मथुम थेलो खयमि हिकिड़ो थेलो कुल्हे में आहे हिकिड़ो हथ में आहे पोइ काॾे वञा जीअं घुरायो आहे उनखे बार बार मैसेजिस बार बार कॉलियूं कोई रिप्लाई न कोई जवाबु न हाणे साईं छा कयां बसि वेठो हुयुमि मेट्रो जे ॿाहिरियां पोइ कुझु हुते सिंधी लैंग्वेज जा माण्हू ॻाल्हाइनि पिया हुननि सां मां मिलियुमि साहु पियो मां हुन सां सलाम दुआ कई मां साईं छा हाल आहे पुछिया किथां जा आहियो उहे हुया बेसिकली लाड़काणे जा अच्छा सो हुननि सां मां हाल वाल कयुमि साईं मां नओं आयो आहियां हिते पुॼो आहियां जिन मूंखे घुरायो आहे उन्हनि सां मुंहिंजो को राब्तो ई न आहे हाणे मां काॾे वञा कीअं छा कयां पोइ हुननि मूंखे चयो यार घबराए न असां तोसां आहियूं तूं हल असां सां गॾु सलाम आहे हुन दोस्तनि खे हा उन्हनि मूंखे साईं वठी आया रूम में 4-5 ॼणा ऑलरेडी हो रूम में हुया हुते अच्छा 6 हुननि सां मां ऐड थी वियुमि माशाल्लाह मां ऐड थी वियुमि हुननि चयो साईं टेंशन न वठो तारीफ़ वग़ैरह थियो को चए को लाड़काणे जो आहे को चए मां फलाणी जाइ जो आहे न मां इंशाल्लाह ईंदुमि हिननि दोस्तनि सां मां मिलंदुमि बेसिकली मां बि लाड़काणे जो हुयुमि पोइ कुझु पार पता हेॾो होॾो जा मिड़ई डाखाना मिली विया डाखाना मिली विया असांखे पोइ हल ठीकु आहे हल इहो कमु थी वियो तुंहिंजो राज जो थी वियो राज थी जो वई बंदोबस्तु थी वियो खाइण जे लाइ तूं उतां 500,000 खणी आयो खणी रियाल आयो मां ठीकु दिल्ली में आहे हुयुमि। हाणे इहो ॿुधाए उन खां पोइ नौकिरी कीअं तूं ॻोल्हा शुरू कई सर उन खां पोइ मां वेठो हुयुमि रूम में हा उहे जेके जिन मूंखे राइश वग़ैरह ॾिनी उहे वेंदा हुया लेबर जे कम में यानी जेको सही आहे, मज़दूरी daily जे- wages ते, हा। daily wages, मज़दूरी जे कम में पोइ तूं ऐं 5G जो मां टेक्नीशियन 5G जो टेक्नीशियन हाणे मूंखे उहो लेवल त ठहे न पियो त मां हिननि सां गॾु मज़ूरी ते वञा सही आहे पोइ तूं पर छा साईं कयो हाणे मूंखे कुझु करिणो त हुयो न लाज़िम हक़ीक़त रूम आहे, रेंट घर आहे, पटे घर खाए पियो। उहो ई हुया त 600 रुपया वे खाइण जे लाइ त उहे 600 रुपया बि मां खाई सघां थो हा पर नेठ त उहे ख़तमु थियणा हुया न सही सुठो आहे इहो ॿुधाए नौकिरी पोइ कीअं ॻोल्हण जी नौकिरी स्टार्ट सर, आहे कई स्टार्टिंग ईअं कई पोइ गीते में मेट्रो कार्ड हूंदो हुयो पर गूगल में वञी जिथे वॉक इन इंटरव्यू वग़ैरह थींदा हा। फॉर एग्ज़ाम्पल वेटर जो थी वियो सिक्योरिटी जो थी वियो कंहिंजो बि थी वियो सही पोइ मां हिकिड़ी CV ठाही यानी जर्नली CV माने उन ते मां लिखियो एनी वीकेंड यानी मां अवेलेबल आहियां हिते कमु क़तर करण जे लाइ हा सही आहे। क़तर में पोइ मुसलात हिकिड़ी हिननि जी टैक्सी वारनि जी ऑफिस आहे मूं वटि दुबई ट्रांसपोर्ट डिपार्टमेंट ऑफ ट्रांसपोर्ट दुआ हा, क़तर जो दुआ आहे क़तर सही जो। आहे मूं वटि दुबई जो लाइसेंस बि हुयो ड्राइविंग लाइसेंस मां सही। चयुमि थी सघे GCC कंट्री आहे हिननि सां मैच को मिक्स थी कमु ठही वञे मां हुते वियुमि ॾिनमि CV हुन में HR में सही त कुझु ॾींहंनि खां पोइ मूंखे कॉल आई मूंखे चयईं तोखे लाइसेंस त हितां जो न आहे ॿियो कमु मिले थो हा फॉर एग्ज़ाम्पल FIFA जे लाइ हा, FIFA सही आहे वर्ल्ड कप जे लाइ सही आहे आहे 3 महीननि जो कमु आहे 3 महीननि जो तव्हां कंदव सही मां आहे चयुमि हा बिल्कुलु मां कंदुमि उहो कमु सो ईअं माशाल्लाह बिस्मिल्लाह थी वई बिस्मिल्लाह थी वई 2 ॾींहं 3 थी विया वियासीं असां हाणे अल्हम्दुलिल्लाह असांजी ट्रेनिंग वग़ैरह हले सही। थी असांखे हुन कम जे बारे में ॿुधाइनि था तमामु बेहतर माना ट्रेनिंग हले थी पई जी। साईं हिन दोस्त खे सलाम आहे हिनखे मां चयो भला इहो ॿुधाए त पघार घणी थी हिन मुआसलात में 3 महीननि जो प्रोजेक्ट आहे 3 जेका शॉर्ट टर्म असाइनमेंट हूंदी आहे हुन में पैसा जॻह मिलंदा माण्हू खे भउ हूंदो आहे त यार 3 महीननि खां पोइ छा थींदो पर तव्हां रब ते यकीन रखो मां बि हिते 3 महीननि जे लाइ अमेरिका छॾे आयो आहियां त पोइ सोचो 3 महीननि जे माना साल जा पैसा मूंखे मिली वेंदा आहिनि हाणे हिन दोस्त खां पुछूं था त हा हली हिते हाणे मवासिलात वारा घणी पघार ॾियनि था सर हिते हिननि मूंखे चयो आहे त 4,500 रियाल यानी माना 4,500 हा 4,500 वाह ताड़ी उहो इन जे करे हिते आम जेका पघार हले थी न 2-2.5 हज़ार हले थी ठीकु आहे ऐं 1500 हले थी लेबर में 180 माना 1800 2000 छिके का कंपनी भली आहे त 2000 ठीकु आहे ऐं हे लेबर वारा वेंदा आहिनि 50-100 ते वेंदा आहिनि 50 ठीकु आहे ॿी ॻाल्हि इहा त कुझु ॾींहं मां 14-15 ॾींहं मज़दूरी बि कई नाइट में अच्छा हा नाइट में मां मज़दूरी कई हे जेके रोडनि जा ब्लॉक लॻंदा आहिनि जंहिंखे ख़बर इंटरलॉक चवंदा आहियूं सही मां इन जी हली ॻाल्हि ॿुधायां जॾहिं मां वटि बि 2016 में प्रोजेक्ट न हुयो हिकिड़ो हले पियो टेलीकॉम जो उहो ख़तमु थी वियो ॿियो न मिले पियो त मां पाण टैक्सी हलाई आहे माण्हू सम्झंदा आहिनि यार मुंहिंजो इज़त ख़राबु थींदी माण्हू छा चवंदा भाउ मुंहिंजा घर में सौदो मूंखे वठी अचिणो आहे हाणे तूं जीअं हिते रहे पियो या तूं मुड़सी करे पियो ऐं ख़बर थी छा आहे रब ॾिसे थो पियो इहा शइ बिल्कुलु त ठीकु आहे हिन आर न सम्झो हिन लय न कई
तूं मज़दूरी बि करें पियो अलाह पाक 14 ॾींहं मां उहा मज़दूरी कई, ठीकु आहे। जेको 1000 खणी आया उहो त मां रूम रेंट ऐं खाइण में ॾिनो। सही। ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी मां ॿुधायां, मां जेका पंहिंजी कैलकुलेशन कंदो आहियां, सपोज़ हाणे 4,500 मिलनि था, इहा सम्झो हिते 2 महीननि जी पघार आहे, ठीकु आहे। हाणे इहो हिसाबु हणो त तुंहिंजो 3 महीननि जो प्रोजेक्ट आहे, इहे तोखे सपोज़ मिली वेंदा घणा थी विया 16 ऐं 17 17,500, ठीकु आहे। सम्झो तूं 6 महीननि जी तोखे नौकिरी मिली वई, कमु 3 महीननि जो कंदे, पर हितां जी नॉर्मल पघार जे हिसाब सां तो वटि 6 महीननि जा पैसा मिली विया। 3 महीना अञा तो वटि एक्स्ट्रा आहिनि, उहा चाहे मज़दूरी बि कंदे 2,000 बि कमाईंदे, 6,000 होॾो वरी खणी ईंदे। जे असां ॾिसूं त हिते फार्मूलो हिकिड़ो ॿियो लॻंदो थी, पैसो वठंदो कीअं आहे। मां तोखे ॿुधायां, मां इहा ॻाल्हि सिखी हुयमि, चाहे ताज मोहम्मद शेख मां, ताज पेट्रोलियम पाकिस्तान, तव्हां ॿुधो हूंदो उहो, ठीकु आहे। हुन जे ज़फ़र 1 मां 2 करणा आहिनि, 2 मां 4 करणा आहिनि, पर ख़र्चु पंहिंजो उहो ई रखिणो थी हाली शुरू जा 4-5 साल। जॾहिं तुंहिंजा 4 पंप लॻी वञनि, 4 इनकम रिसोर्सिस थी वञनि, पोइ तूं अयाशी कर, पोइ तूं गाॾियूं वठि, पोइ तूं हर शइ ठाहे, ईअं पोइ तूं अॻिते वधंदो वेंदे। न अली ॾाढी ख़ुशी थी, अलाह पाक तोखे वधाईंदो इनशाला। 3 महीना सुखिया गुज़ार। ऐं ॿियो साईं, हिन नौजवान खे कारोबार जो शौक़ु आहे, उन ते बि डिस्कस कयो इनशाला, उन ते अॻिते हली मां वीडियो ठाहींदोमांसि। ऐं मशवरा हलंदा पिया। सलाम आहे अली खे, अली तुंहिंजी दिलि खे बि सलाम आहे जो तूं इंफॉर्मेशन शेयर कई। काफ़ी छोकिरनि खे साईं, उन्हनि खे वीडियो ठाहिण जो मक़सदु सिर्फ़ु हिकु ई आहे त भाउ मुंहिंजा, तव्हां अगरि ॻोठ में जंग, जमपीर, छाछरो, टिकराटो, लाड़काणो, शिकारपुर, जैकम्बाद उते वेठा आहियो न, रड़ियूं कंदा आहियो ॿाहिरि मुल्क अचूं, ॿाहिरि मुल्क अचूं, त हिते रहणु सवलो न आहे। हिते इहे ॾींहं ॾिसणा पवंदा, ऐं इन्हनि ॾींहंनि मां कामयाबी उहो ई हासिलु कंदो जेको मुड़िसी करे पंहिंजी बारी थो। न त हिते कुझु अहिड़ा ॿिया बि नौजवान आहिनि जेके वेठा आहिनि, चवनि साईं तूं ठाहे ॾे न, तूं करे ॾे न, उहा अञा तूं में अथव। हे माशाल्लाह एयरपोर्ट ते लथो, कोई न सुञाणेसि पियो, न छा, अलाह जो नालो वठी आयो, रब वेठो अथव। तव्हां रब ते जॾहिं यकीन कंदव न, तवक्कल कंदव, कामयाबी तव्हांजा क़दम चूमींदी। थोरो टाइम लॻंदो, पर कामयाबी तव्हांखे ज़रूरु मिलंदी। हलो दोस्तो, पंहिंजो प्रिपेयरनि जो ख़्यालु रखिजो, इनशाला जल्द मिलंदासीं। जेसि ताईं दुआनि में यादि, पर वेंदे वेंदे शेयर ज़ाती, शेयर खां बग़ैर ज़िंदगी अधूरी आहे। अल्लाह हाफ़िज़।